मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलाम वालेकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां डॉक्टर करीम मुसा मेमन तव्हां सां मुखातिब आहियां। तामीन तव्हांखे हिन खां अॻु में हिन प्रोग्राम वसीले में पंहिंजे ॿिनि किताबुनि जो तारीफ़ करायो आहे। अॼु जंहिं मौज़ूअ ते तव्हां सां ॻाल्हाइण लाइ मुखातिब आहियां उनमें मुंहिंजो अहम किताबु आहे आदेशियन अदब आहे अखड़ियन में। हीअ किताब सदाबहार मौज़ू लतीफ़ शनाज़ी ते मुश्तमिल आहे ऐं लतीफ़ शनाज़ी ते ही पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो मुनफरिद किताबु आहे जो इन जहिड़ो किताब अञा ताईं ॿियो को कोन आयो आहे। हिते ताईं छपियल 1908 जो आहे पर मुंहिंजा 2 एडिशन छपी चुका आहिनि। हाणे हिन किताब जो मौज़ू आहे त छा अब्दुल लतीफ़ भुटाईअ जे रिसाले मां असांजे किताबनि जा जेके इनवान थींदल आहिनि शागिर्दनि मां सिंधी अदब जे किताबनि जी मौज़ू वार तफ़सील सां गॾु हिन किताब में उहे मुकमल तौर ते पेश कया विया आहिनि, जिनमें शाइरीअ सां गॾु नाटकनि, नावलनि, अफ़सानी मजमूअनि, फ़क़रनामनि, आतम कहाणियुनि, कहानी उमरियुनि ऐं ॿियनि केतिरनि मुतफ़रक़ा मौज़ुअनि जे तक़रीबन 63 किताबनि जे उन्वाननि जा लाॻापियल बैत ॾिनल आहिनि। ऐं इन जे लाइ किताब में ॾिनल बैत जेके आहिनि से ख़ासि तौर गुलाम मोहम्मद शाहवानी साहिब जे मुरसिल शादी रिसालो मां वरिता विया आहिनि ऐं ॿिनि में आयल पहिरियों अंग नसर जो दास्तान ऐं उहो अंग बैत जे नंबर खे ज़ाहिर करे थो। ये बैत आहिनि जेके प्रोफेसर कलरान अडवाणी, डॉक्टर होस्टन मोहसिन गुरबख्शानी, अलामा आया काज़ी जे रिसालनि मां थींदल आहिनि, जिन बाबति हिनमें ॼाण ॾिनी वई। हीअ किताब मौजूदे वारी लेखा लतीफ़ शनाज़ीअ ते मुश्तमिल आहे ऐं हिनखे मोहम्मद मुसाक़ब कासमानी अदबी अकेडमी छपरायो 170 जो किताब आहे। ऐं हिन किताब जो शुरूआत जेका आहे शाह लतीफ़ जे इन ई बैत सां कयल आहे जंहिंजे उनवान मां ही किताब वरितल आहे। जीअं श्रीराम कलीअ जो 5 नंबर दास्तान जो 12 नंबर बैत आदेशियन अदब आहे अखड़ियन में, नसब तन जो नाहे को कोन्हे उन हसब, सामियुनि खे सभिनि पिरी रूह में रहियो रब, रियल आंगूठी लब पाछी कन न पाण। किताब जी अर्चना जे लाइ हिन में लिखियो आहे अर्पिया थी इन्हनि आदेशनि जे अक़ीदत मंदीअ, अदब ऐं एहतराम खे जेके लतीफ़ी फन ऐं फिक्र जो ज़ौक़ ऐं शौक़ रखंदड़ ऐं हिन क़िस्म में राहूं रोशन कंदा। हिन किताब जे इफ़्तिताह में मौहब डॉक्टर अब्दुल जब्बार जुनैदी साहब लिखियो ऐं डॉक्टर नूर अफ़रोज़ ख़्वाजा हिन किताब ते 2 अखर आदेशनि अदब आहे अखड़ियन में जे उनवान सां लिखिया आहिनि। इन खां सवाइ डॉक्टर शहीदा हुसैन जो हुन तासिरात ॾिनल आहिनि ऐं जेका तफ़सील आहे उन हिसाब सां आउं तव्हांखे मौज़ूवार किताब जा मां बैत पढ़ी ॿुधाईंदी। 2 अखर में डॉक्टर शहीदा हुसैन लिखे थी त मोहतरमा परवीन मूसा मेमन जी ही किताब आदेशियन अदब आहे अखड़ियन में हिकु दिल मुनफरिद
नए ऐं अनोखे मौज़ूअ ते तयारु कयल आहे, जंहिं अॻु में शायदि ई कंहिंजो ध्यानु वियो हुजे। मूं पाण बि जॾहिं पहिरीं इहो ॾिठो त सोचियमि त इहा कहिड़ी रिसर्च आहे ऐं हिनजे पढ़ंदड़ खे कहिड़ो फ़ाइदो थींदो। जीअं जीअं किताब पढ़ंदी वयसि त महसूस कयमि हिन कम खे लेखकार केतिरनि ई पहलुअनि खां हथ में खयो आहे। हुन सिंधी तकलीफ़कारनि जे तकलीफ़ी कावश पुठियां कंहिं न कंहिं रीति छा जो असर महसूस कराई आहे। कोई उनवान जे सूरत में हुजे, मौज़ूअ जे सूरत में, या बैतनि जे सिटनि जे जमालियाती इस्तेमाल हुजे, छाकाणि हूअं ई सिंध जे आम माण्हुनि मर्दनि ऐं औरतनि में मक़बूल आहे, सभिनी दुनियनि में रहे थो, जज़्बनि ऐं एहसासनि जी तर्जुमानी करे थो ऐं सभिनी रोज़मर्रा जे मुआवरे में हुन जा ख़लक़ल क़ौल चमड़ीअ में इस्लाम जी सूरत में इस्तेमाल थींदा रहनि था। जेका ॻाल्हि साबित करे थी त छा सिंधियुनि जी साइके जो हिसो बणिजी चुको आहे। इहा ॻाल्हि त थी आम माण्हुनि जी, पर जेके अदीब आहिनि, आलिम आहिनि, दानिश्वर ऐं फनकार आहिनि, उन्हनि वटि छा जी अहमियत अञा ई ॿी आहे। आम माण्हू जेकॾहिं छा जे अवामी मुआमले जे पेश कयल ज़िंदगी जा मामला ऐं मसइला पढ़नि ऐं ॿुधनि था, संदनि इश्किया दास्ताननि ते ॿुधल शाइरीअ मां सिज़ हासिल कनि था या नसीहत दर्स हासिल कनि था त अकुल ऐं बहाक वारा तख़लीक़कार हादीअ कलाम में मौजूद अलामतनि, इस्तारनि, तमसीलनि ऐं इल्म अकुल वारनि नुक़्तनि मां कंहिं मान्या जा अमुल मोती हासिल कनि था। मूंखे त ईअं लॻंदो आहे त सिंध में थींदड़ हर क़िस्म जे तकलीफ़ी काविश जो सरचश्मो छा आहे। संदसि कलाम उन्हनि ॾाहनि ॾात धननि जे लाइ वॾो उत्साह आहे, जंहिंजी छाप हर क़िस्म जे शाइरीअ ते आहे। हर नावल, हर कहाणीअ में संदसि का न का ॻाल्हि ज़रूर शामिल आहे। छा जो रिसालो महज़ हिकु किताब कोन्हे, महज़ बैत शाइरी या महज़ ख़ूबसूरत ॿोल कोन्हे, बल्कि इहो सिंधियुनि जे रक्त में तहलील थियल हिकु अहिड़ो दस्तावेज़ आहे जेको न सिर्फ़ पाण सिंधी ॿोलीअ खे ॾियारण जो सबबु बणियो, बल्कि खाउन पोइ वारे नस्लनि में हिकु नओं रूप सिखण जो बाइस बणियो। छा जो रिसालो सिंधी ॿोलीअ जे अज़मत जो निशान आहे। डॉक्टर चंद अॻियां लिखे थी त जेकॾहिं कंहिं मज़मून शेर या किताब में संदसि बैत कंहिं ॻाल्हि जे वज़ाहत लाइ इस्तेमालु थियल आहे त इहो साबित करे थो त लिखंदड़ जे ज़हन में जेको ख़्यालु आहे इहो कंहिं न कंहिं लिहाज़ सां बुटाईअ जे हवाले जो मोहताज आहे। ऐं जेकॾहिं मज़मून या किताब में किथे को हवालो कोन्हे, को बैत कोन्हे, सिर्फ़ उनवान छा जे रिसाले में ठहियल आहे, तब चइबो त लेखक जे ज़हन में जेको कॉन्सेप्ट संदसि तकलीफ़ जो सबबु बणियो उहो समूरे शाह खां मुतासिर थियल आहे। छाकाणि जो उनवान दरअसल लिखणीअ जे पुछण मथां उनजी चहिरो हूंदो आहे, जंहिंजे आईने में उनजो अदर जो बखंदो आहे। तो मुख़्तलिफ़ लेखकनि जे उनवाननि में संदसि लिखणीअ जो अक्स ॾिसी सघिबो आहे। इन ॻाल्हि सां ही किताबकार आहे त हिन में 10 किताबनि जी बिब्लियोग्राफी आहे त उहे बैत बि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि मौजूदु मौज़ूअ में मवाद जी डिस्कलिंग आहे। गॾोगॾु शाह जे बैतनि खे सम्झण ऐं कंहिं मुनासिब मौक़े ते इस्तेमालु करण जो दस्त बि ॾिनल आहे। इहो हिकु सुठी काविश आहे जंहिंसां शाह जी शाइरीअ जो हिकु नओं रुख़ ज़ाहिर थियो आहे। डॉक्टर संजीदा हुसैन 28/11/1970। डॉक्टर नूरफरोज़ ख्वाजा लिखे थी त परवीन मोहम्मद मूसा मेमन जे घर 20 नवंबर 1958 में बिजली में पैदा थी। 1988 में सिंधी अदब में एमए फर्स्ट क्लास पर हासिल कयो ऐं 1991 में कॉलेज में लेक्चर मुखरसी एमबीए कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर जे हैसियत में पढ़ाए रही आहे। परवीन हिकु घणी औरत आहे जो तदरीसी कमु करण सां गॾु लिखण पढ़ण जो कमु बि जारी रखंदी अचे। असां त अक्सर औरतूं शादी करण, ॿारनि खे पालण ऐं घर जे कमकार में एतिरी मसरूफ़ थी वेंदियूं आहिनि कि उन्हनि खां लिखण पढ़ण ॾिसी वेंदी आहे। हिन वक़्तु चंद आङुरियुनि ते ॻणण जेतिरियूं औरतूं बचियूं आहिनि जेके पंहिंजे तदरीसी कम सां गॾु लिखण पढ़ण जो शौक़ु रखनि थियूं। उन्हनि में परवीन शामिल आहे। ऐं परवीन खे चवंदी आहियां त तूं तकड़ी आहीं, पर उहा वाकई सफ़र में सुठा कम करे थी वञे। हिनखे शाबश आहे जो हिन वक़्तु ताईं जेका किताब लिखिया अथसि ऐं ॿिया बि लिखी रही आहे। संदसि तयारु थियल किताबनि में सिंधी अदब जे अदबी जाइज़ जो रोशनी पब्लिकेशन जो छपाइल 104 सिंधी नसर जे किन सिंधनि जो अभ्यास आदेश अदब आहे 8 में तव्हांजे हथनि में आहे। हिन खां सवाइ वखर सिवाइ कुझु ॿिया किताब आहिनि जीअं पार्थो पारस्या लतीफ़िया जे मौज़ूअ ते सुहिणा सिंधी ॿियनि मोहम्मद इस्लाम बिस्लाई जो नसरी अदब में ख़िदमतूं कंपोजिंग ते आहिनि जेके जल्दी प्रेस में छपाई लाइ वेंदा। इन जे अलावा उहा सिंधी नसर जे तबके में औरत टेक्सटाइल जे मौज़ूअ ते पीएचडी करे रही आहे। सामिन हिन खां पोइ ही किताब जीअं अॻु में लिखियो मुंहिंजी पीएचडी 2012 में डॉक्टर नूरफरोज़ ख्वाजा जे रहनुमाईअ में मुकमल थी चुकी। अॻियां डॉक्टर नूरफरोज़ ख्वाजा
मुझे हिन किताब जे मौज़ूअ जे बारे में लिखे थी त परवीन मूसा मेमन हिन किताब में तमामु नावल, ड्रामा, अफ़साना, सफ़रनामा, मज़मून, मकाला काफ़ी जे जैन ते फोकस कया आहिनि। हिन पंहिंजे हिन किताब में तमामु घणो जेको कमु कयो आहे सो जाखोर ऐं महिनत वारो आहे। सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ किताबनि खे एतिरनि खे जमा करणु, पोइ उन्हनि मां उन्हनि मौज़ुअनि ते लिखियल किताबनि खे अलॻि अलॻि छांटी करणु, उन्हनि खे फोकस करणु, उन मां का न का सिट खणी जेको उनवान लिखियल आहे उन उनवान खे शादी रिसाले में ॻोल्हणु, इहा तमामु हिकिड़ो महिनत तलब कमु हो। 300 खनि किताबनि जो ॾिसो ॾिनो अथसि। उन खां सवाइ हिन कुझु हिकायतूं पेश कयूं आहिनि। इहो हिनजे महिनत खे जस हुजे, वॾी हिमत ऐं जाखूर जो कमु आहे। उन खां सवाइ संदसि वॾो कमु इहो बि आहे जो हिन शाद कलाम जे सिटनि मां कुझु अहिड़ा उनवान चूंडे कढिया आहिनि जिन सां लिखंदड़ फ़ाइदो वठी पंहिंजे लिखियल किताबनि जे मौज़ूअ मुताबिक़ इहे नाला ॾेई सघनि था। जेका आख़िर में हिन किताब में बिब्लियोग्राफी ॾिनी आहे, जेका नई तहक़ीक़ जे उसूलनि मुताबिक़ अल्फाबेटिक डिजिटल नमूने सां तयारु कई अथसि। परवीन जे एतिरनि किताबनि लिखण मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू अदब सां केतिरो प्यार रखंदड़, महिनती ऐं ज़हीन आहे। मुंहिंजी दुआ आहे त ख़ुदा पाक खेसि हुनजे मक़सद में कामयाबी अता करे। इंशाअल्लाह संदसि जाखोर हलंदी रहंदी। डॉक्टर जब्बार साहब पंहिंजे मुआज़ में लिखे थो त किताब दोस्ती इंसान दोस्ती आहे। इंसानी ज़िंदगी जो अहम मसइलो आहे जंहिंमें फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। किताबनि जो मुतालो इंसान में शऊर खे वधीक पुख़्तो करे थो। परवीन मूसा मेमन पंहिंजे मुताले मां इहो नुस्ख़ो पुरायो आहे त छा जे रिसाले जे जतन मां लेखकनि पंहिंजे किताबनि जे नालनि खे वधीक बामाना बनायो आहे। इहो असीं ॼाणूं था त छा जे रिसाले जी हिकु सिफ़त बामाना मौज़ून ऐं मुतरनम आहे, पर हिन ॻाल्हि जो लेखकनि भरपूर फ़ाइदो वरितो आहे ऐं ईअं हुननि पंहिंजे किताबनि खे मानवी लिहाज़ खां पुरकशिश बनायो आहे। मौजूदा किताब में लिहाज़ खां पुरमाना आहे त हुन में सिंधी अदब जे उन्हनि किताबनि जी निशानदेही कयल आहे जिन जा उनवान साॻे रिसाले मां कयल आहे। उन्हनि किताबनि में शेख अयाज़ जेॾे वॾे शाइर, वॾी शख़्सियत जीअं सैयद साहब ऐं केतिरनि जा किताब शामिल आहिनि। हिन किताब जी इल्मी इफ़ादियत इन करे बि आहे त रिसाले जे बेतनि जी आम पढ़ंदड़ खे करोड़ पवे त लेखकनि तरफ़ां कयल चूंड खे बि दाद ॾियणो थो पवे। इन्हनि सिकनि ऐं बेतनि जो तस्करो ऐं तक़सीम मां परवीन मूसा मेमन पंहिंजे ज़ौक़ जे तक़सीम लाइ करे असां खां दाद वसूल करे रही आहे। मुंहिंजे ख़्याल में उहा दाद बि अक्सरा अहिल आहे। भला भलीअ जो चिंता शाह जो रिसालो अहिड़ो इल्मी पालो तंहिं दुनिया बनी आहे जो हुनजे लहरनि जा लख लिबास आहे। मौजूदा किताब जी अहमियत इहा पण आहे जो इहो पढ़ंदड़ सां गॾु सहींदड़ जे ज़हन जा गोशा बि रोशन कंदो। आउं हिन काविशला खे मुबारक ॾियां थो ऐं उमेद करियां थो त इहो सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ पहलुअनि जो अञा बि वधीक इज़हार कंदी। हिन किताब में मुक़दमे में जेको लिखियो आहे उहो थोरो मुख़्तसिर आउं तव्हांखे ॿुधायां थी। सिंधी ॿोलीअ जो शुमार दुनिया जे उन्हनि सदाहयात ॿोलियुनि जे जुर्म मां थिए थो जेके सदियुनि खां क़ाइम या दाइम रहंदियूं अथनि। सिंध सूबे ऐं सिंध वासियुनि जी सुञाणप ऐं तशख़ुस हिन मिठी ऐं सलूनी ॿोलीअ सां वाबस्ता आहे। हिन अज़ीम ॿोलीअ जा सुजाण, सम्झू ऐं सान्या वंदे सिंधी क़ौम जा मौसम आहिनि जिन ॿोलीअ खे ॾियारियो ऐं उजारियो आहे। बकौल किताब बुखारीअ जे त जो क़ौम ॾियारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे जो सिंध सवारे उहो जीअंदो रहंदो। सिंधी ॿोलीअ जो सूर ई शोभा खे आम ऐं ख़ासि ताईं पहचानी जेको साथ हिन धरतीअ जे आलमनि, अदीबनि ऐं शाइरनि ॾिनी आहे। इन जो कर्ज़ हिन धरतीअ जा वासी कॾहिं लाइ न सघंदा, जंहिंमें कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं गैर मामूली रहियूं आहिनि जिन जी ॼाण, फहम ऐं फन ऐं फिक्र जे इदराक जे ख़ुशबूअ सां हीउ कितो सालनि खां वाक़ियल आहे ऐं वाक़ियो रहंदो। सिंधी अदब जे नज़मी हिस्से जी परख कबी त मालूम थींदो त छा लती जुटाई न सरज़मीन जो उहो सुकून हुओ जंहिं न फ़क़ति सिंधी शाइरीअ खे मिसाली कीअं ॾिनी बल्कि उनखे हिकु अहिड़ी मुस्तक़िल हैसियत अता कई जो संदसि नालो देव परदे वॾे फ़ख्र मान ऐं शान सां वरितो वञे थो। हक़ीक़त में हू शहर जे ॾात जो शहंशाह हुअण खां गॾु सिंध वासियुनि जो साह ऐं वेसाह आहे जंहिंसां हिन क़ौम खे तमामु घणी अक़ीदत आहे जंहिंजो इज़हार वक़्तु ब वक़्तु कंदा रहंदा। छा जे मींहं भरे नियापे खे छा सां सांडींदे नसल दर नसल सिंधी ॿोली ॼाणंदड़ ऐं सम्झंदड़ खे छा जे कलाम जो घणो दामो यादि आहे ऐं पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में उनजे आम जाम इस्तेमालु कंदा आहिनि। असां ॾिसंदासीं त केतिरा ई छा जा
या कुझु सिखूं माण्हू मौक़े महिल ते महफ़िलनि में झुंगारींदा ऐं बयानु कंदा आहिनि। छा साहिब जे केतिरनि ई बेतनि जी सिखूं सिंधी ॿोलीअ में पहाकनि या ज़रबुल मुश्किल तौरु ॻाइजे। जीअं मिसाल ते के ओला बि दूर के दूर बि ओला सिकणी वखर थो विया जो पए पुराणी न थिए इहे न मारियूं रीत जीअं सेण मटाइनि सोन तापार कसूं ॿिया मिड़ेई मङा अॻियो काओ कच माणकनि बोत थी गाड़ीअ दौर धारा ज़ोर हले थी न हबीब बेॾो तुंहिंजो नाम बाज ॿोॾियाई मना ॿुधी एॾा ॿीवा थिया जे घिड़िया थी चढ़िया लिखियो लूह कल एॾा मिसाल आहिनि जिन मां मालूम थिए थो त शाह जे कलाम जे सिटनि मां केतिरा ई इख़्तिलाह चवणियूं सिंधी ॿोलीअ में राइज आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ जे कलाम जो सिंध वारनि जे ज़िंदगीअ ते गहरो असरु आहे। सिंध में क़ुर शरीफ़ खां पोइ टे नंबर ते शाह जो रिसालो पढ़ियो वञे थो ऐं सिंध वासियुनि ते शाह जो कलाम क़ुर शरीफ़ जे आयतनि वांगुरु यादि आहे। मस्जिद जो पेश इमाम नमाज़ पूरी करण खां पोइ दुआ में शाह जा बैत गुज़ारींदो आहे। माण्हू शादीअ जे दावतनामनि में शाह जा बैत लिखंदा आहिनि। क़बरनि जा खुतबा शाह जे बैतनि सां सिंगारिया वेंदा आहिनि। अदीब ऐं शाइर पंहिंजे किताबनि जा नाला शाह जे कलाम मां मुंतख़ब कंदा आहिनि। इन जो प्यार ऐं अक़ीदत जो बुनियादी सबबु इहो आहे त शाह जे रिसाले जे हर सुर में सिंध जी ॼाण उथी वेठी मजाज हिमत ऐं मुद्दे जा सॾ समायल आहिनि। इहो गंज धनी पंहिंजे कलाम मां हर पढ़े लिखे साल सूफ़ी पूरे आम ॼाणाड़ीअ जे माण्हूअ खे पंहिंजे पंहिंजे निस्तार ऐं सहमार ते नवाज़े। अहिड़ी हासिल थियल रुहानी ऐं ज़हनी वाबस्तगी हुब जो अमली सबूत अदीबनि शाइरनि आलमनि ऐं दानिश्वरनि पंहिंजे लिखनि में ॾिनी आहे। हिननि सुञाणनि ऐं सम्झनि शाह जे कलाम खे परखियो पढ़ियो ऐं हीअं सां अंडायो त आहे पर गॾोगॾु पंहिंजे अक़ीद जो इज़हार कयो। हिननि केतिरनि ई लेखनि में पंहिंजे तकलीफ़ी चश्मनि ऐं तहक़ीक़ी काविशनि में पंहिंजे कलाम जे असर अॻे खे कलम महबत आम ताईं आणण लाइ पंहिंजे लिखनि जे उनवाननि में आंदी आहे त जीअं हू हुननि उनवाननि वसीले पंहिंजे मुद्दा ऐं मक़सद माण्हू ॾे मुंतक़िल कनि जंहिंमें संदनि शौरी कोशिश मुताबिक़ हिन जे उनवान जो मानवी तौर पहिरीं सां लाॻापो ज़ाहिर करणु पण आहे। यानी सिधी तरह जेकी बयानु करणु चाहिनि था इन खे शाह साहिब जे बैतनि जे इस्तेमाल सां वधीक सुरसुर करे पेश कनि था जंहिंमां मालूम थिए थो त संदनि तहरीर जी मक़सदियत शाह साहिब जे पैगाम सां लाॻापियल आहे। इन जे इज़हार लाइ उन्हनि पंहिंजे मकालनि मज़मूननि नावलनि अफ़साननि अफ़सानवी मजमूअनि सफ़रनामनि नाटकनि सवाने उमिरियुनि आतन कहाणियुनि शाइरीअ जे मजमूननि में अनेक किताबनि जा अनवान शाह जे बैतनि मां मुंतख़ब कया आहिनि। जेकॾहिं सिंधी नसर व नज़म जे हेल ताईं जे छपियल किताबनि जो जाइज़ो वरितो वञे त मालूम थिए थो त लतीफ़ियात जे उनवाननि ते मुश्तमिल किताबनि जो तादाद लॻभॻि 500 खां बि मथे थी वेंदो। शाह साहिब जे बैतनि मां सिधियल उनवान वारा इहे अदबी संस्कार न फ़क़ति मक़बूल थिया आहिनि पर इहे किताब लतीफ़ियात जे उनवाननि जे हवाले सां ख़ासि हैसियत बि रखनि था। सिंधी अदब जे किताबनि जे उनवाननि जी जेकॾहिं असां शुरूअ खां परख कंदासीं या तहक़ीक़ करे ॼाण हासिल कंदासीं त मालूम थींदो लतीफ़ जो वक़्तु ॾियो यानी 1699 खां 1752 त उन दौर जा किताब घणे भाङे तारीख़ मज़मून नवेसी तरतीब क़ुर शरीफ़ नज़म दीवान मसनवी ऐं ॿियनि ॿोलियुनि ते मिलनि था जिन जा मौज़ू कोण मज़मूननि जे मुनासिबत सां रखियल आहिनि जीअं फ़राइज़ुल इस्लाम बाबिल फ़क़ीर आइन अकबरी तारीख़ ताहिरी तोहफ़तुल कलाम तारीख़ मासूमी रोज़तुल सलातीन फ़तेहनामा तफ़सीर ज़ैनतुल्लाह शरह मक़सद मसनवी नाज़्म नियाज़ इंशाए अब्दुल फज़ल इंशाए तहज़ीब एहतियात अहिड़ा किताब जिन जा नाला ख़ासि अरबी फ़ारसी में आहिनि। हिन दौर में सिंधी नज़म ऐं नज़म नुमा नसर जे किताबनि जा उनवान इन्हनि मौज़ुअनि मुताबिक़ लिखियल आहिनि। सिंधी नसर जी बाक़ाइदा पेशवात क़ुर पाक जे सिंधी तफ़सील तर्जुमे सां शुमार थिए थी जेको तालपुरनि जे दौर जे वॾे आलम उस्ताद आख़ुंद अज़ीज़ुल्लाह बिन काज़ी मोहम्मद ज़ाकिर बिन हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ कयो। हीउ तर्जुमो नसर जे सिटा ऐं मानिया जे लिहाज़ खां काफ़ी सलीस नज़र अचे थो। इन खां पोइ सिंधी नसर जा किताब धूनी सिंधी खपीअ में लेखो में लिखियल मिलनि था जिन जा उनवान पर अरबी ऐं फारसीअ में उनमें घणा घणा किताब अरबी ऐं फारसी मां सिंधी तर्जुमे ते मुश्तमिल आहिनि त कुझु त बेज़ार कराए बरतानवी हुकूमत जे सिंधी आयुजा मुक़ररु करण खां पोइ सरकार तरफ़ां हिकदमि सिंधी किताबनि जी छपाईअ तरफ़ तयारु ॾिनी वई। मुस्लिम ॿोलियुनि जे किताबनि जा तर्जुमा कया विया जिन में ख़ासि करे अंग्रेज़ी अरबी फारसी ऐं उर्दू ॿोलियुनि मां तर्जुमा घणा थिया।
मजमूई तौर सिंधी नसर जे किताबनि में मज़मूननि ऐं उन्वाननि जे लिहाज़ खां वॾी दिक़त आहे। पर हिन भेरे जी किताबनि जा उन्वान बि मौज़ूअ मुताबिक़ कया, जीअं तर्जुमा थिया त साॻे उन्वान सां, जहिड़ी रीति रैसुलात, शहज़ादो हेमलिट, इलीगल डिस्पेयरिंग सफ़र वग़ैरह। अंग्रेज़ दौर जे आलमनि ऐं अदीबनि में मुस्लमान तौर हिंदू लेखकनि जे घणे किताबनि जा उन्वान अरबी ऐं फारसी ॿोलीअ में बि रखियल आहिनि, जेको पुराणो रवाज हलंदो पियो आहे। हुन इहो कोई पंहिंजो कयो वियो, जीअं मिसाल तौर चंद उन्वान आऊं तव्हांखे ॿुधायां जेके अंग्रेज़ दौर जे किताबनि जा आहिनि से अरबी ऐं फारसीअ में, उहे हिन तरीक़े आहिनि: मुसीबत तालिबीन, मिफ्ताहुल कलब, काशिफुल गमूज, जवाहरुल लुगात, छोटे नामू, सोदाए क़याम, रमले मुख्तार जनरल, मुंतक़ल बिल मालूमात, मुजमल मज़हब, कश्फ एजाज, मुतलल अनवार, मुस्नदी मक़सद, इस्रार, खजीना जरीना फारसी, ज़मानुल फिरदौस, रद्द तस्लीफ, अशारुल कुरान, वब्द मकालतुल अंबिया, मकालतुल हिकमत, हक़ाइक़ुल अरवाह, तहज़ीबुल इखलाक, हशरातुल अर्ज़, इसरार हिकमत, अज़कारुल अफ़कार। मक़सद इन तरीक़े जा सोखन उन्वान हिन में लिखिया आहिनि जेके अरबी ऐं फारसी तर्जुमा हुआ। तंहिंखां पोइ हिकिड़ो वक़्तु आयो जंहिंमें हिंदुअनि पंहिंजे किताबनि जा हिंदी तर्जुमा उन्वान रखिया उन दौर में, जीअं आकाशी निर्वार, संसारी निर्वार, हरी दर्शन, फूलमाला, भुजनमाला, शास्त्री, रत्नावली, आर्या नारी, गीता देसार, सतगुर जे चरणनि में, अपनिशी बयान, तो लोकमा पैगाम, बाल हथियार, पूरब ब्यूटी, सनातन धर्म, गुरु भगत, कश्मीर जा कश्ट, दियरे पे देरी, अदखाइल बेरी, कूड़ो कलनत, पाप देसी तो बिचा नजरी। इन क़िस्म जा इनवान हिंदी तर्जुमा हुआ। उन खां सवाइ सिंध जा ॿई लोक किसा कहाणी साॻे इन नालनि सां छापिया विया, जीअं सतुल मलूक ऐं बदिर जमाल, उमर मारवी, मेहर मुनीर, किसे दिलराय किसे सस्ती पुनू वग़ैरह। 1947 खां अॻु पढ़ी अदब मां कुझु नयूं सिंधियूं सिंधी अदब में मुताबिक़ जीअं नावल, अफ़सानो, मज़मून वग़ैरह। त सिंधी में घणा किताब नवनि मौज़ूअनि ते लिखण लॻा। तॾहिं टेई ॿोलीअ जे उन्वाननि जाइ हासिल कई, जीअं मिर्ज़ा कलीम बेग जा कुझु किताब या ॿियनि राइटर्स जा ग़ुलामीअ खां मथे चाढ़ो, सोनवनी, दिल्ली, सुहागण, ग़रीबनि जो रिश्तो, जहानारा, जीनत, पाप ऐं पाकीज़गी, हीरा जवाहर, माणक मोती, सर्द आऊं, मुरकंदड़ अखियूं, कोड़े जो परणो, बदनसीब करी, यानी हीअ उन्वान अहिड़ा हुआ जेके सिंधीअ में ख़ासि आहिनि ऐं पर मौज़ूअ मुताबिक़ हुआ। इन खां पोइ कुझु वक़्तु अहिड़ो आयो जंहिंमें सिंधी अदब में, हाणे हिन में तव्हां एक्सेप्ट कॾहिं ॾिनो आहे त सिंधी अदब में विरामे खां अॻु जे लिखियल किताबनि जा उन्वान लतीफ़ी जतन मां कुझु कदुर करंदा आहिनि। मूंखे तमीज़ ॾियण जो मुंहिंजो इहो ई मक़सदु हो त जीअं वाज़े थिए त लतीफ़ी उन्वान असां कॾहिं खां अचणु शुरू थिया ऐं कामन घणा थिया ऐं कॾहिं खां इहो शौक़ ऐं रुझान वधियो। जो मौजूदा वक़्तु बेशाब किताब आहिनि जेके लतीफ़ नाले जे उन्वाननि सां आहिनि ऐं हीअ किताब मुंहिंजो 1906 में तयारु थी आहे, जंहिंजो 9 में एडिशन छपियो। तंहिंखां पोइ मूं 100-200 किताबनि जा ॿिया बि उन्वान कढी ऐं बैत ॿोले रखिया आहिनि जेके मुंहिंजे 3rd एडिशन में ईंदा, जेको अञा कोन शाया थियो आहे पर बहरहाल तयारी हले पई। छा असांजे बैतनि मां उन्वान चुनण जो रवाज घणे भाङे पाकिस्तान खां पोइ थियो आहे, छो जो इन खां अॻु में नथा मिलनि। हाणे हिन में असां ॾिसंदासीं त अफ़साननि जा उन्वान, इहा शुरूआत थी पहिरीं कहाणीअ में अफ़साननि जे उन्वाननि मां ऐं मज़मून में मकालनि में एडिटोरियलनि जे उन्वाननि मां। त असां वटि अफ़साननि जा उन्वान भौर बुरी आकाश, वेद राशदी जो अफ़सानो, हींअर कच्चे पद जीअं मदद अली सिंधी, पंगोड़ी पाताल में हफ़ीज़ शेख, गुलखिनी गरनार जो आगा सलीम, नूरी ऐं नारी, जोलीअड़ा जहान में मुराद अली मुसा, टेबी टांग में मेहताब चना, छोरी छॾ मुकतरे राणा जे रजपूत, जर वहे तो जाल, आड़े के नाऊ हीरो लाल हथन से, थिय सुहागन दे में दर्द बंदी दे देश, पाड़े नाहे परोड़, अमीर सिंधी, देरिया देरिया मल्ला, जुबान वक्त कैसा सूर चलिया, इलाही बस, जोगा पेरी सखर तेज में, सिंधी चंद पवार, राज मेमन, पनगोड़ी पाताल में, गुलाम रबानी आगरो, सिद्दत न सूरंगी, बेदल मसूर बदरी, बैनर आऊं गुलियास मोहम्मद जी अबरो, मुंद बोड़ो मेहरान, मंसूर वेरागी, पिलू थी अस्मान, अला बचाए लगारी, आशिक जहर पियास अली बाबा, तू पारस आऊं लो बेगम जीनत अब्दुल्ला, तोड़े हुब्बन हुए, कतेन कीमती, भले पायो सच, जोबन बटे ॾियणा, पतंग चाहीं पाण के, सुमेरा जरी, जीअण कान बेगियूं, माता महबूब, नकीरू मरड़की हिकदसी जासूर रशीदा हिजाब, जड़ गिनी दे जान में दीदी जरीना बलो,
कड़े सारो ॾींहुं नज़ीरनाज़ मुठ मुठ सूरनि जी फरीदा मुगुल या केतिराई अफ़साना आहिनि। लतीफ़ियात मां चूंडियल उनवाननि ते मुश्तमिल मज़मून, मकाला, कालम, ओसार, तासिर, एडिटोरियल अहिड़ा हाञा थियनि लुत्फ़ुला बदलीअ जो मज़मून तूं ही तूं नूर अहमद परवेज़ बसी सदी लिखी थर जी लजपत राय आजगर जेतो बैत भाया सियायतूं आहिनि पी सईद हसन सखीअ जा सूर हाफ़िज़ मोहम्मद अहसन डोरिया डोरिया मल्हा दुख सुखनि जी सूंहं जीअं तो हरण जुमात के गदान संसार में ससी सॼी सुख तपन सिके ससी किशन चंद थी वखर से विया जो पए पुराणी न थिए थी निशान दीनदास थी आशिक आज़ादी जा सब सदुलिया अलामा गुलाम मुस्तफा काज़मी कोड़े कन सलाम करीम बख्श खालिद ब्याज से वीजार मंगारा मलकानी जेतो बैत भाया कल्याण आडवाणी ऊका कारनी पाए डॉक्टर काजी नबी बख्श 25 का साईं जल्दी एन सैयद जेकस या जबरूस मोहम्मद इब्राहिम जोयो जेतो बैत भाया डॉक्टर इब्राहिम खलील मानू सबई नसीना दादा राम अडवाणी अबर में उहा थियो शेख हयात सामूर नंबर के माड़िए डॉक्टर नबी बख्श खान बलोच तू पारस आऊं लो रची भी रहान डॉक्टर गुलाम अली अलाना हामी हादी हाशमी आईने मगालियूं माए हीरे हथ विधाई तेरो किंजर में कोकी नबी डेड़ी सुनो कंदियास डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जो तन जी तवार मियां गुलजार रहमान रहन मुंह नगरा अज पर आदरी आया रसूल बख्श अली जो सिद्धी मक्कारा सफर तेज में अब्दुल्ला आरिफ अखरियों तेरी अड़ी अनायत बलोच निजारो नींद जो करीम बख्श खालिद मुंडकोड़े मेहरान लाल बख्श कालपुर वाको हद मलाए अहमद खान बिस्तीन मुफ्ती मंडविया डॉक्टर गुड मोहम्मद पठान मतुआई मस्जिद देवाई बेदीठिया डॉक्टर अयाज कादरी तू चवनी तू मचो शेख अब्दुल अली जोश साजन सुन सिर्फ डॉक्टर तनवीर अब्बासी जो ही मशहूर मज़मून आहे जेको रेडियो पाकिस्तान ते पहिरें न ॿुधायो तंहिंखां पोइ उहो कमु किताब लतीफ़ बि शाइरी में शामिल आहे। रुन गॾियो राड़ो थियो अमर जलील तिन सबिया सुन्नी फकीर इमदाद अली सराई करे सारो ॾींहुं शमसुद्दीन तुर्की आदेशी उठी विया गुलाब रब्बानी आगरो हलो हलो काट करे इब्न इलियास सुमरो मन अदर जा लोच ज़फर हसन अखर ते विया जो कोई कुरान न थिए बेमानी डोडी थिया नेव मन लाई दुनिया संदे पार दे नियाज हिमायूनी अखरी कुड़िए दे मोहम्मद अली हिदाद आदेशी उठी विया गुलाम मोहम्मद गिरामी जेकी मंद जहान तारिक अशरफ जो शही नेटिन में आयल मुस्लिम बिसारिया नवस्त लिखरन मुमताज मिर्जा रेखू थी रहा सजन सोनी तंद जीअं हरी मखमानी छपर खातू मुकियूं अनवर सागर कांदरो नव नियापो आयो गुलाम हुसैन मुस्ताद सत्यापी जे खंडाई न लही तपुन लीला इस्रो फतर दरगाह मीरानी वनी छो वणकार डॉक्टर बशीर अहमद साद केतूर बोदा सिपरी तारिक आले मबड़ो अल्लाह अचन ओ वसील तूरो वखर से इंसाब हुसैनी सुहा सिद्धू देन में दिशा इतां खड़ी हित दिन रखियो से रखूं चाचा सिंह पताफी कौन तारिका हथड़ा राबीला हमीद मान सब न सुना सतीद असूर हिंदा के आयात याद हिंगलोन माता महबूब पिता की जाग अली अहमद ब्रोही चिट्ठी दियारी सानू जेन सिर संभाया प्रीतम सियासी लाहौती लंगेरा अयाज वफी गाये 25 सदिया का अयाज अली नौर कांडी चंदथियास अली मीशा हाजी जिनी दो खतूं शेख न्यास सामी की जगड़ा मुराद अली मिर्जा नौ नियापो आयो राणे मिला रात पूरन साण मच्छन कंदिया कोर पुरन वेठे रेजन वत लीला छड लेवर कथी अगर तू खतियूं मोहम्मद हुसैन कासिम वनन पुत पेओ जो हलन नाए हुस्न रिय गुलाम शबीर तो अपन दे नसरुल्ला खान गाड़ी दे जोड़ा रही बख्श कमर हेक्ट नहीं हुए वतन जिन विसारे हूं चवनी तू मचो मुक्ति मंज विया तकाजी काणियारो न थिए असीं कुतूं जिन के सिता तू पाण तेरे हथ सुठा को बचाई हथड़ा तुनी के पाण ता ससी ता सूर वा थोड़ी दी दिशन अंगन अजीबन जा जो वड़ जुड़ो जिन से वड़ पे कन अरहा अगे जे मुआर से मरी थियन नमाज के नानो न देते दुआ बाहर दी ये सब लिखो मुझे मजमून दे उन्वानन जाएंगे जेके नई जिंदगी ते माई मेहरान सुनी नकी मिली रहा लतीफ जागे फुलेली मेरजी आई किंजर किलाती ने मसलन में आसानी में इनका सवाल जवाब केतराई मजमून में मकाला तासिर डायरियन जा वर्क अफसानन जा खान हदीस में इतनी सजन का तफसीर सवालत का बचाला सब
मुख़्तसरनि जो ज़िक्र कयो आहे। अहिड़ी सिंधी जे अदब जे अनेक किताबनि जा अनवान छा लतीफ़ जे साहिब जे चित्रनि मां सिबियल आहिनि, जंहिंजी तफ़सील मुंहिंजे हिन किताब आदेशन अदब आहे अखियुनि जो मौज़ू आहे। आख़िर में हिन मुक़दमे में कुझु हवाला बि ॾिना आहिनि ऐं हिन किताब जे बारे में थोरो आउं तव्हांखे पास ॾियां। ही किताब लतीफ़िया जे फन ऐं फिक्र खे फ़रोग़ ॾियण जी हिकु अदना कोशिश आहे, जंहिंजो ख़ासि मक़सदु आहे त नए नस्ल जे शागिर्दनि खे शादाब जे बैतनि सां वाक़िफ़ थिए ऐं ईंदड़ लेखकनि लाइ लतीफ़ियात मां किताब जे उनवान चूंडण जी तरगीब अमल में अचे। मूंखे उमेद आहे त हिन किताब जे छपजण खां पोइ सिंधी अदब जा शाइक़ीन शाह जे रिसाले जो वधीक मुतालो करे नवां उनवान मुतारिफ़ कराईंदा ऐं उनवाननि जो वर्जा न थींदो ऐं हिन फन में वुसअत ईंदी। जीअं त केतिरनि ई नसर ऐं नज़र जे किताबनि जा अनवान पंहिंजे मौज़ूअ जे मुनासिबत सां शाह जे कलाम जे सिटनि खां सिबियल आहिनि, जेको आउं अॻिते ॿुधायो आहियां त मुंहिंजे नाक़िस राय मूजिब हिननि जो ॻाढ़ेटो 500 खां मथे आहे, पर वक़्ती तौर ते मूं जेतिरा ही तरतीब में आंदा आहिनि। इन जे लाइ मुख़्तलिफ़ अदब जी तारीख़नि, बिब्लियोग्राफियुनि ऐं मौज़ूअ सां लाॻापियल किताबनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे छपियल फ़हिरिस्तनि मां इन्हनि किताबनि जो विचोर आंदो आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त हिन ॾिस में सिंधी अदब में ही पहिरियों किताब आहे, पर वधीक ख़ुशी इहा ॻाल्हि बि बतनि त हिन कम जे हवाले सां मूंखे शाह साहिब जे कलाम खे वेझे सां पढ़ण ऐं परोड़ण जो मौक़ो मिलियो। किताब जी तरतीब मौज़ूअवार रखण जो ख़ासि तौर ते ध्यानु धरे वियो अथमि। तरतीब मुताबिक़ शाइरीअ जे मजमूअनि, नावलनि, नाटकनि, कहाणियुनि जे मजमूअनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जे उनवाननि ते मुश्तमिल जेके बैत आहिनि उन्हनि खे मूं अलॻि अलॻि करे पेश कयो आहे, पर हिकु हिसो आख़िर में मुतफ़क़ मौज़ूअनि जे मुश्तमिल किताबनि ते रखियो आहे, जंहिंमें डायरियूं, ख़त, इंटरव्यू, कालम, सारूणियूं, मकाला निगारी, मज़मून, तनक़ीद, तहक़ीक़, इस्लाहियात ऐं लतीफ़ियात जे मौज़ूअनि जा किताब अचनि था। इहे उनवान जिन में गुमान ॻाल्हि आहे त इहे शाह जे रिसाले मां चूंडियल आहिनि, पर कुल वक़्तु मूंखे उहे बैत दस्तियाब न थी सघिया। उन्हनि जी फ़हिरिस्त मूं मौज़ूअवार अलॻि ॾिनी आहे। आउं क़ारीन खे हिन किताब जे महफ़त गुज़ारिश थी करियां ऐं मुंहिंजे सामीन खे त जेकॾहिं वकी कंहिं बि उनवान सां लाॻापियल बैत हुजनि त मूंखे मुंहिंजे हिन एड्रेस ते इतला कनि जेका मूं किताब जे आख़िर में ॾिनी आहे ऐं मुंहिंजो नंबर बि मोबाइल जो आहे, उन ते बि तव्हां मूंखे इतला ॾेई सघो था। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हिन किताब जो ईंदड़ छापो 500 बैतनि ते मुश्तमिल हुजे ऐं कुझु अहिड़ा इनवान आहिनि जेके मूंखे शाह जे रिसाले पढ़ंदे ज़ाती तौर ते पसंदि आया, जिन खे मूं हिन किताब जे आख़िर में नवां उनवान जे मौज़ू सां पेश कयो आहे त जीअं असांजे नौजवान लेखकनि खे संजाई थिए त हू पंहिंजे किताबनि जा उनवान शाह जे रिसाले में हुजे। बैतनि जे हिन चूंड में किथे किथे मूंखे इहो बि महसूसु थियो त कुझु बैतनि जो वर्जाउ थो शुमार थिए, जेके तमामु थोरा आहिनि। अहिड़ा बैत जा 3 या 4 आहिनि, पर उहो बैत मूंखे मजबूरन दोहराइणो पियो जो इत्फाक़ हिकिड़े बैत मां 2 उनवान हुआ ऐं उहे कई किताब अलॻि मौज़ूअनि जा हुआ, जीअं मिसाल इश्क न आहे रांदि, तकीकन गबरू, जी दिसे ऐं जान जी बने जो ठिकांड, पिसी लेजे पांड, उछल त अध थिए। हाणे यमन कल्याण जे 6 नंबर दास्तान जो 13 नंबर बैत आहे। हिनमें इश्क न आहे रांदि गोमद मालीअ जो नावल आहे, मोहम्मद उस्मान जी इतलाही जो नावल आहे। इनजे करे इहो बैत मूंखे नावल जे हिसे में आणणो पियो ऐं उन रिपीट करणो पियो कई दफ़ा। ऐं कमल कारू पाकार में भोण भिरी आकाश, इन्ही संदली ॻाल्हि राज़ आंदी राज़ ऐं इश्क खे शाबाश ऐं मोहबती लेरा, काराई जो 13 नंबर दास्तान जो 9 नंबर बैत। कमल कारू पाकार में फताह मलक जो अफ़साने मजमू आहे त भोण भिरी आकाश ते ख़याल जे शाइरी जो मजमू आहे। अहिड़े हवाले सबब इहो साॻियो बैत दोहराइणो पियो आहे। इहो त कुझु बैत आहिनि जिन मां चूंडियल सां वास्तो रखनि था ऐं लेखक अलॻि आहिनि। इन जे हवाले सां बैत खे वर्जायो वियो आहे, जीअं विसार न विसरनि हक़ा ऐं सवाने ऐं मुमताज़ मिस्ता जो ऐं विसारे न विसरनि नावल आहे उमर बिन सिदार जो। पर बहरहाल इन्हनि ॾिस में मूं वॾी कोशिशि कई आहे त बैत अलॻि अलॻि ॾींदी त जीअं वधीक बैत ऐं मुख़्तलिफ़ बैत साॻे उनवाननि जे लाइ न हुजनि, पर किथे किथे हिकु बैत दस्तियाब थी आहे, जीअं अखियूं मल्हार बल्बे सिंधीअ जो शाइरी जो किताब ऐं अखियूं मेद मल्हार अकबर अदीब जो अफ़साने मजमू। इन जो मूंखे हिकिड़ो ई बैत मिलियो। माणक मोतीलाल लालचंद अमरमल जो मजमूननि जो मजमू, माणक मोतीलाल अंसारी जो शाइरी जो किताब, इन जो बि हिकिड़ो ई मूंखे बैत मिलियो। इनजे करे इन बैत खे वर्जायूं। हाणे खिबले ऑन द होल जे ॾिसंदे अचे त सॼे हिन किताब में अहिड़ा बैत जेके रिपीट थिया उन्हनि जो ॻाणे पियो 7-8 थी।
पर चंद किताब अहिड़ा आहिनि जिन जा अनवान शादी रसाले मां खया विया आहिनि, पर बिल्कुलु अहिड़ीअ तरह न आहिनि जीअं शादी रसाले में। तमामु मामूली फ़र्क़ु आहे जंहिंमें लेखक जो कॉन्सेप्ट ठातो आहे, पर उन लिहाज़ सां शादी हवाले सां ई उन किताब जो उनवान आंदो आहे, पर उहा वज़ाहत करणु ज़रूरी आहे। जीअं किताब जो उनवान आहे आयो जाम तमाची, अहिड़े लाइ जाम तमाची आयो त आओ कांगा कर ॻाल्हि किताब जो उनवान आहे। रिसाले में आहे आओ कांगा लऊं लाल। त बहरहाल इन टाइप जे हिकु सची सूर सुंदरी चंदानी जो त हिते आहे हिकु सची ॿिया सूर रिसाले में ईंदा, त उहे मूं मुंहिंजी वज़ाहत कई आहे। मुंहिंजे ख़्याल में मथियुनि किताबनि में बैतनि जो ज़िक्र नाइंसाफ़ी थींदी, पर बैत में रीति ॾिना आहिनि जहिड़ी रीति छा जे शावानी साबिदे रिसाले में आहिनि, त जीअं बैत जी सिहत ऐं साकियत क़ाइमु रही सघे। हर बैत सां लाॻापियल शेर दास्तान ऐं बैत जो तरतीब नंबर ॼाणायो त जीअं न फ़क़ति शागिर्दनि पर मौक़िक़नि ऐं ॿियनि अदीबनि आलिमनि जे लाइ आमकारनि लाइ हिन तरीक़े सां फ़ाइदो हासिल थियो। मुंहिंजे हिन किताब जे हवाले सां सिंधी अदब जे कलमकारनि खे बिल्कुलु हिकिड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं हू पंहिंजे किताब जो उनवान शाह साहब जे बैत मां चूंडियनि था त मथियुनि वाजिब थिए थो त हू अलाह ते किताब जे शुरूअ में उहो बैत मुकमल ॾियनि, जंहिंमें गॾु सुर जो नालो, दास्तान नंबर ऐं बैत नंबर लिखियल हुजे। जब इहो बि ॼाणाइनि त कहिड़ी तरतीब ॾिनल रिसाले में इहो बैत वरितल आहे। कुझु किताबनि में अहिड़ी रीति बैत आयल बि आहिनि, पर उन्हनि जो तइदाद तमामु थोरो आहे। मुंहिंजे नज़र में मथियों तरीक़ो लतीफ़ शनासी लाइ काराइतो थींदो। आख़िर में हिकु बाब शाकाब सां मंसूब हिकायतनि वारनि बैतनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें आयल बैत ऐं रिवायतूं घणे लताफ़े लतीफ़ी, मीर अब्दुल हुसैन कांसांजी, अहवाल शाह अब्दुल लतीफ़, शमसुल उलमा मिर्ज़ा खलीफ़े ऐं शाह अब्दुल लतीफ़ तहक़ीक़ी मज़मून डॉक्टर नबी बख्श बलोची किताबनि में वरितल आहिनि। हिन इज्तिमा जे बाबति ॾियण जो मक़सदु आहे त शाह साहब जे कलाम में अनेक अहिड़ा बैत मिलंदा जेके सिंध जे सियासी, समाजी, तारीख़ी, दीनी ऐं इल्मी माहिल जे हवाले सां मुख़्तलिफ़ वाक़िअनि जी निशानदेही कनि था। वाक़िआत निगारी जे लिहाज़ खां संदन ज़ाती सदा जे बारे में हिन बाब में पेश कयल बैतनि मां काफ़ी ॼाण मिले थी। अहिड़ी रीति वाक़िआ निगारी ऐं मौक़े महिल मुताबिक़ कयल बैतनि ते मुस्तक़िल हिकु अलॻि किताब करण मुरतब ॾियण जी ज़रूरत आहे, जंहिंमां ख़बर पवे त शाह साहब गोशा नशीन सूफ़ी बुज़ुर्ग न हो, न ई संदसि सॼे कलाम खे मुकमल तौर ते तसब्बुस ते मुबनी करार ॾेई सघे। हू त सिंध जे आम अवाम सां आम हयाती गाड़ींदड़ सिंध सरज़मीन जे अवामी शाइर, जंहिंखे सिंध जे हर कुंड कुछ, हर वक़्त में वगर वाइण जे टके टके ज़रे ज़रे सां मोहबत हुई। इन इहो करे हिन पंहिंजे कलाम जे महफ़िल सिंध जे हिकु वॾे दौर जी तारीख़ खे पेश कयल आहे। सिंध शाइरीअ में फ़लसफ़ियाना नुक्ता आहिनि, ख़ुशियाना रोमानवी लाड़ा आहिनि, मुग़लनि ऐं कलोड़नि जे दौर जी सियासी कशमकश ऐं ॾाढियूं बेकारियूं दिलदार तारींदड़ ज़बानियूं आहिनि। त सिंधी समाज जा दुख सुख, उछूं वेछूं, ख़ुशियूं ग़मियूं ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी जा अफ़सर। ऐं उमेद थी कयां त मुंहिंजी इहा नंढड़ी कोशिशि यकीनन इल्म ऐं अदब जी शाइक़ीन वटि क़बूल कंदी। पंहिंजे हिन जाखोड़ में आउं केतिरे क़दुरु सफ़ल ऐं कामयाबु थी आहियां, इहो फ़ैसिलो मूं कारीन ते छॾियो आहे। ऐं मूंखे इहो इत्मीनान आहे त कंहिं बि नेक कम में दिलि जान सां कयल महिनत कॾहिं जाइज़ा न वेंदी। ऐं थोराइती आहियां पंहिंजे हिन किताब में उन्हनि जी जिन सभिनी मूंखे हिन मज़बूत किताब खे पूरे करण में या हिमथाइण में मदद कई। जॾहिं मूं शाह जे रिसाला जी हथगर्दानी कई हिन किताब जे लाइ, हिन दौरान मूंखे किताब खे जोड़ण जो ख़्यालु आयो ऐं उन वक़्तु मूं पंहिंजो किताब वखर सिवाइ जे मज़मून नवेसीअ जे लाइ मज़मून ते लिखिया, जंहिं सां मूंखे शेर खपिया, बैत खपिया थे त मूं सोचियो ईअं छो न करियां त इहो उनवान अलॻि करियां मां असांजी किताबनि जा उनवान चूंडियल आहिनि। त ईअं कंदे कंदे अहिड़ा बैत अलॻि कंदे इहे तमामु मूंखे माना रिसाले में जहिड़ो हिकिड़े लिहाज़ खां ऐं सॼी ऐं काफ़ी वक़्तु बि मूंखे लॻो। पोइ इहो मूं थोरो मुसविदो कंपोज़ करे जिन मूंखे ॾेखारियो उन्हनि ॾाढो मूंखे एप्रिशिएट कयो, जंहिंमें ख़ासि तौर मोहम्मद इब्राहिम जोयो, डॉक्टर अब्दुल डॉक्टर फरीदा हुसैन, डॉक्टर मीर ख्वाजा, हमीद सिंधी साहब, बलीराम बल्ब साहब, अली नवाज़ डांगरो ऐं ख़ासि तौर डॉक्टर अब्दुल जब्बार, मैडम फहमीदा ऐं डॉक्टर मीरपुर जा वक़्त बढ़ाइनि, जिन ॿ अखर ऐं वाद लिखी ॾिना। फोन ते रूबरू थिया आहियूं। सिंध जे इल्म दोस्त ऐं मोहबती शख़्स मोहम्मद इब्राहिम जोयो वटि जॾहिं मुस्तक़बिल खणी वई हुयसि
लेकिन तमामु घणो पसंदि आयो। हिकदमि चयाऊं त बाबा यू आर अ क्रिएटिव राइटर, आई एम प्राउड ऑफ यू, आई एम वेरी प्लीज्ड टू मीट यू। वन कैन नॉट इमेजिन सच अ difficult, different and intense idea that you have meant to write. इन किताबनि जा मूंखे वॾा पसंदि आया, पर जहिड़े काथे ही किताब ॾाढो वणे। मूंखे हेॾे वॾे दानेश्वर सां मुलाक़ात करणी मुंहिंजे लाइ वॾो एजाज़ हो, पर एतिरी वॾी एप्रीसिएशन ऐं जहिड़े हिसाब मूंखे दरवाजे ताईं छॾण लाइ अचण मूंखे काफ़ी वक़्तु ॾिनऊं ऐं किताब जे कंपोज़िंग ख़ासि तौर बैतनि ते लॻल एराब में तरतीब ते ॾाढो इत्मीनान जो इज़हार ज़ाहिर कयाऊं। मुंहिंजी ज़िंदगी जे लाइ जो वॾो क़ीमती शइ आयो उहा वक़्त ऐं उहा मुलाक़ात थी वई। पंहिंजे घर भातियुनि जो ज़िक्र करण ज़रूरी थी सम्झां, ख़ासि तौर मुंहिंजे घर वारे अनवर खान, पुट डॉक्टर ज़ाकिर रज़ा ऐं डॉक्टर कमर रफ़ीक रहमान हमेशह जा तमामु घणो ताउन कयो। हिन किताब खे पढ़ण खां पोइ मुंहिंजे कारियुनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजो नंबर 06327665664 आहे। जेकॾहिं हिननि खे इहो मुंहिंजो किताब पसंदि अचे त मूंखे ज़रूरु हिन ते इतला ॾियनि। हाणे आऊं हिन किताब में आयल जेके चूंडियल उनवान आहिनि शाइरीअ जा किताब, उन्हनि मां तव्हांखे कुझु बैत पढ़ी ॿुधाईंदासीं। असां वटि पहिरीं किताब जेको मूंखे मिलियो आहे जंहिंजो उनवान सादे रिसाले मां वरितो वियो आहे उहो नारायण श्याम जी किताब आहे, आचींदे लज मरा। फिर शरीराज जे चौथे नंबर दास्तान जे 14 नंबर बैत मां नारायण श्याम साहब उनवान वरितो आहे, अॻियो काओ कच्छ माणकनि मोट थी पले पायो सच आचींदे लज मरा। भौर बिही आकाश जे ख़याल जो किताब आहे शाइरीअ जो, किरकारायल मान जो उनवान वरितल आहे। पहिरीं नंबर दास्तान जे 22 नंबर बैत कुंवर बाग साकार में भौर बिही आकाश दिल्ली कंदी ॻाल्हि राज का अंधीराज इश्क के शाबाज कुल पातन की नरो शेख अयाज जो शायरी जो किताब चित्रबाती जो दास्तान नंबर 13 जो 24 नंबर बैत तू सफर आऊं सेकरो तू दातार आऊं सद सुनी तुंहिंजो सद कुले पातन की नरो विजू वसण आयूं शेख अयाज जो किताब आहे। किरकारनि जे पहिरीं नंबर दास्तान जो 10 नंबर बैत अॼु पुणे उतर पार ॾे सारा ककर कयसि विजू वसण आयूं करे लाल लबी पिड़ीअ जे परदेस ते मूंखे मींहं मेड़िया। वॾा वण वकार जा शेख अयाज जो किताब आहे। सिर्फ़ शाइरीअ में सिर्फ़ उते अब्दुल लतीफ़ चए पुरमन कबीला रस जे रहंदड़ राम छप्पर की शान शेख अयाज जो किताब आहे। छप्पर पीछा सियारो सां तोखे मालूम हींअरो ॾाढ़ूअ गुल जीअं शेख अयाज जो किताब आहे जेको वाई आहे फिर हुसैन मां जे हूंद ॾिठाऊं हाल मुंहिंजो अहिड़ो जहिड़ो चरी न सघां छुटी ऐं मार्ग मथाऊं हाल मुंहिंजो अहिड़ो जहिड़ो हींअरो ॾंदण पार जीअं छिकी छिनाऊं हींअरो ॾाढ़ूअ गुल जीअं रोई रखाऊं हाल मुंहिंजो अहिड़ो बीजल ॿोलियो शेख अयाज जो शाइरी जो किताब आहे। सूरत जे 3 नंबर दास्तान जो 1 नंबर बैत जो बीजल ॿोलियो दुनिया वही भान राजा रसूलन है किसान आग मथाऊं मुकाबिल मैदान दुनिया लख लख है तुंहिंजे कदरनि सां कुर्बान मथो ई मेहमान हली आ सघे सफर खे पुन करे शेख अयाज जो शाइरीअ जो किताब शरीराज जो 3 नंबर दास्तान जो 8 नंबर बैत बंदर जान भई त सुखाणिया मशमूर सफर तो पुन करे माटीअ मंझि थी एॾो सूर सही निंड न कजे नाखिया लड़ियो सिज लकन में शेख अयाज जो किताब आहे। लड़ियो सिज लकन में तासियूं रताऊं बुखे मारियाऊं अदियूं ऊंधाई करे हुसैन जो 1 नंबर बैत 4 नंबर दास्तान 1 नंबर दास्तान 4 नंबर बैत रिसालो आया ताज़ी साहब पकड़ खे पूरो करे शेख अयाज जो किताब आहे। इहा वाई आहे दास्तान चवंदी सुस्तरी राती साईं नंढा यार वो तन पांडिया में नंढा ॿार तोखे आरस अखड़ियनि में पाता पाड़े वाड़िए पगे न पातार पतन तो पूर करे आई चुंदड़ी वार तोखे आरस अखड़ियनि में जुड़ नैणा न लहे शेख अयाज जो किताब आहे। शाइरीअ जो सारंग जे 1 नंबर दास्तान जो 22 नंबर बैत
जुड़ नैणो न लहे ककर हून न हो सारे सिपरियन के लुड़क गलन ते पोन से मर रूम जन मुसाफिर सिपरी ऊपर चंद अस्परी यो सुरखंबाट जो बियो नंबर दास्तान जो 70 नंबर बैठ के गया की शायरी की किताब उधर चंद अस्परी तो ना मुंदूर लगन सा बिल में चोटा भरे कपूर तेरे आऊ न पुजनी काबल लड़े न पूर काबल दे न पूर जैसे करी असूर संगे सजन सेकना उठी और अल्लाह से राजा नसली नजम जो शेख अयाल की किताब है यो सुरसरी रागे 13 नंबर दास्तान जो 9 नंबर बैठ ये नसरी नजम आए दुआया नसरी नजम उन पे मुश्तमिल है कूड़ कमाए मत उठी और अल्लाह है कद तू दवा दिल मां साहिब बणे सच मोहब्बत संदो मन में मानक बार जो मचे न पर उठी अच त कोडो थी सफर अछू मेघ मल्हार दर्द सिंधी की किताब है सुसारंग दीवारी दास्तान थी अछू मेघ मल्हार सूरत तुंहिंजी सभु जग मोयो सजदो सीलत लाल कयो असी मतलब नूर निरार जापन वक्त जाम जे किरिया कुंगरा कोट कुफार सूरत तुंहिंजी सभु जग मोयो गुंजू बस न कन दर्द सिंधी की किताब है यो शायरी जो सुबह सिंधी जो 13 नंबर दास्तान जो 10 नंबर है अॼु पुण अखड़ियनि सॼर पंहिंजा सारिया गलनि तां ॻोड़नि जूं गुंजू बस न कनि कंदी सिक परियनि लोक ॾिठे न लही आॾी ढाल मंडार रशीद भतीअ जी किताब आहे शायरीअ जो सुर्केदारो जो 5 नंबर बैत ऐं 5 नंबर दास्तान ऐं हुन जो 5 नंबर बैत सूरह मरी को बदिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकड़े आॾी ढाल मंडार मथा तेग तरार मारे थी लॻू थियूं रबाब डॉक्टर तनवीर अब्बासी जो किताब कल्याण जे 3 नंबर दास्तान जो 6 नंबर बैत लॻू थियूं रबाब गॾनि वेल सभु कई लिखण पुछण न थियो जानवरीअ जवाब सोई संधींदमि सुसरी कयसि जंहिं कबाब सोई ऐन साहब सोई रात रूअ जी साजन सूंह सुत डॉक्टर तनवीर अब्बासी जी शायरी जो मजमूओ सुरसती आबरी जे 2 नंबर दास्तान जो 2 नंबर बैत पिता खणी हित जन रखियो ते रसी साजन सूंह सुत विखाई वेझो खणी अचण सफ़र हलिया शेख अब्दुल रज़ाक राज की किताब आहे शायरी जो तो जनी भी कांग से सजन सफ़र हलिया लहजलात लतीफ़ चए कॾहिं ईंदमि कांग कंहिं सिताणे सांग तिरी परदेही कया सुरसानी जो 1 नंबर दास्तान 5 नंबर बैत शेख अब्दुल रज़ाक जो राज जो शायरी जो मजमूओ आहे तेही मंझ पातार सुरसरी राग जो 2 नंबर दास्तान जो 9 नंबर बैत ये बतवासन जे समुंड सूझाऊं तेही मंझ पातार जे मानक मेणाऊं आणे ॾिना हेॾो लार हथनि फकर मंझ कपार बशीर मोरियाणी जो किताब आहे शायरी जो सारंग जो 1 नंबर दास्तान जो 1 नंबर बैत फकर मंझ कपार जुड़ नैणो न लहे जहिड़ा मुंहिंजा सिपरी पहिरां मेघ मल्हार खण अखियूं खिलिकार वञनि सूर संधा कयूं आओ कांगा कर ॻाल्हि इन किताब जी सुठी दरिया खां कलाम आहे जंहिंजो मुरतिब नियाज़ हमायूनी आहे सिरपुर जो 1 नंबर दास्तान जो 6 आओ कांगा याद गिरा से पढ़ा आगाज 5 नंबर दास्तान जो 4 नंबर है गिरा पढ़िया ईअं अथई मए मथे मेहरान में तव टिको ॾेई त मेहर मिलेई संदूरो सुहिणा आंधी नथी मारवी साहिब बुखारी जो किताब आहे सुबैर मन जो ईमान आहे मांडी थी न मारवी अलाह ओॾो आहे तो वरेंद हिकिड़ा हिकु लहज़े में लाइ हिकिड़े लहज़े में लाइ बुलबुलो ई हो साहिब बुखारी जो किताब आहे सिरमागुरी जे 7 नंबर दास्तान जो 17 बैत रिंगन में रड़ थी कर कवल जी कूक बुलबुलो ई हूक इहा त आहे इश्क जी कारे कर हेठि सुर्केदारो जो 2 नंबर दास्तान जो 2 नंबर बैत इहो साहिब बुखारी जो किताब आहे कारे कर हेठि मूं ॾेड़ींदा छॾिया कारा कुंड अखनि में अड़ल बछेरा हेठि थी तनी कंहिं ॾेठि बुटण जनी महू सुखंदो दूर थिए अब्दुल कायूम साहिब जो किताब आहे शायरी जो सुर यमन कल्याण जे 2 नंबर दास्तान जो 18 नंबर बैत कारूं ऐं कारूं जांची कया वे जमूं दुखी ॾींदा बाजदी निहारे नारूं जन जूं सहण लहन सारूं तन सां दुखंदो दूर थिए
सजण मिट सोजरो डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेद जो किताब दीनी शायरी जो तर्जुमो आहे। सुरखंभात जो 13 नंबर दास्तान जो 14 नंबर बैत चंद तुंहिंजी ज़ात पाड़ियां ताना पिड़ियां से तूं अछो मेरा सजण मिट सोजरो। चंद तवार निसार हुसैनी जो किताब आहे। मथे उते मुंहिंजे जे कोने हुन कुपार वारो वारो वढियां सुखीअ खे सभ वार सपुण कंद तवार मुंहं मथां मंगणा सूरज जो 2 नंबर दास्तान ऐं 14 नंबर बैत। सामईं मुंहिंजे प्रोग्राम जी हाणे पुॼाणी थी थिए। इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियूं। रेडियो वॉइस ऑफ लंडन तां डॉक्टर करीम मूसा मेमन खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह नेक्स्ट सेशन में आउं तव्हांखे हिन किताब जा या अहम बैत पढ़ी ॿुधाईंदसि। इंशाअल्लाह ताला गॾु आहियूं। अल्लाह हाफ़िज़। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिक लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन